असांजे समाज के दिमाग में इहो तो भरियो वञे बचपन खां ॿारनि खे बि कि सत्संग इन लाइ थींदो अथई ताकि असांजूं सांसारिक इच्छाऊं पूरियूं थियनि। इहो आहे न, कॾहिं बि कंहिं परिवार में ॿार खे इहो सेखारियो वेंदो आहे कि अध्यात्म थींदो अथई सत्य खे पाइण लाइ। सांसारिक आवश्यकताऊं आहिनि पर उहे पूरियूं केरु कंदो? हे कंदो छा? सत्संग उनजो अलॻि डिपार्टमेंट आहे। उन लाइ कर्म पुरुषार्थ दिमाग़ सही दिशा में हलणु ऐं मोटिवेशनल स्पीकर उन लाइ आहिनि। पर हीअ आध्यात्मिक जेका आहे न, हीअ कुझु ॿी आहे। हीअ आहे सत्य खे ॻोल्हण लाइ। सत्य जा खोजी ही इनखे पसंदि कंदा आहिनि कि वास्तव में सत्य छा आहे, असांखे ॼाणणो आहे ऐं इन में असां तयारु आहियूं सत्य खे स्वीकार करण लाइ। जंहिं बि रूप में ईंदो पंहिंजा पूर्वाग्रह मान्यताऊं हटाए छॾींदासीं। भॻवान त एॾो सरल रस्तो ठाहियो आहे पाण सां मिलण जो कि तोखे डाउट थिए डाउट कर, तूं डाउट कर, पुछ सवाल ऐं तोखे जेको ठीकु लॻे, दुनिया खे ठीकु नथो लॻे भली न लॻे, तोखे जेको ठीकु लॻे तूं उहो कर, पर सत्य खोजी हुजी तूं सत्य जो।